पीस खाईंदे पीस भले भिंडी खाईंदे भिंडी भले ऐं बसर खाईंदे एक ड्रामो मशहूर थियो इश्क मुर्शिद उन जे करे हे भी वो मशहूर थियो लफ्ज भले भले हाँ। करे हे भी भले भले तो अस्सलाम वालेकुम दोस्तों छा हाल आहे त ठीक आहे मां तव्हांजो एम सलीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मुर्शिद के मज़े। सो फाइनली संगत असां आया आहियूं नेट ते मैदान में जिते छोकिरा नेट रांदि खेॾनि था। सो हिते नंढिड़ो असांजो कज़न आहे असांजो सौट आहे नंढिड़ो सरफराज़ आहे असां उन ॾे हलंदासीं कुछ उनखां सवाल जवाब पुछंदासीं ऐं असांजो ॿियो सौट बीठो आहे जुनेद अली उहो बि हिते आया आहिनि नंढा खोड़ सारा छोकिरा आया आहिनि। सो असांजा सौट बि हिते बीठा आहिनि रांदि ॾिसणु आया आहिनि। सो डेली हिते नेट रांदि खेॾनि था छोकिरा सख़्तु मुक़ाबिलो हूंदो आहे इन्हनि जो। हिन साइड असांजा सौट बीठा आहिनि ॿ नंढड़ा इहे रांदि ॾिसणु आया आहिनि। सो असां फ़िलहाल इन्हनि ॾे हलंदासीं इन्हनि खां कुझु सवाल जवाब पुछंदासीं। रांदि हले थो ऐं हिते वरी जुनेद ऐं सरफराज़ बीठा आहिनि। जुनेद ॿिए हाल वारे हिन खे घणो टाइम थी वियो आहे रांदि वारनि खे नेट वारनि खे रांदि खेॾनि था? तकरीबन 2 कलाक थी विया अथनि। 2 कलाक हे नंढड़ो असांजो सौट बीठो आहे। असांजी जेका लैंग्वेज ॿोली आहे उहा आहे बलोची। असां सिंधी में घटि ॻाल्हाईंदा आहियूं छोकिरनि सां छो जो हिननि खे सिंधी न आहे ईंदो। ऐं जुनेद कुझु शर्त अथनि न? जे शर्त घणो अथनि घणो अथनि? 3000 3000 वाह रे वाह। ऐं हिन पासे बि छोकिरा आया आहिनि ॾिसणु व्लॉग। छोकिरा ॾिसणु आयो छा? हेॾे अचो न। सो हे असांजो नंढड़ो बीठो आहे सौट सरफराज़ ऐं सरफराज़ खां असां कुझु पुछंदासीं। सरफराज़ छा थो खाईं? आंबू तो खाई? ये असांजो सौट आंबू तो खाए कणक जो आंबू। सरफराज़ छा तो खाई? आंबू खाईंदो? पीस खाईंदे पीस? भले फारी खाईंदे फारी? भले खिली जातो। सो दोस्तों अॼुकल्ह जेको आहे हिकु ड्रामो मशहूरु थियो आहे उन में रुॻी भले भले चवनि था। सो हे असांजो सौट पे उनजो कॉपी थो करे हे बि चए थो भले। हिनखे असां चऊं था कुझु खाईंदे चए थो भले भले। भिंडी खाईंदे भिंडी? भले ऐं बसर खाईंदे? भले भला छा उहा कहिड़ी शइ आहे जेको तूं नथो खाए त उन में तूं न कंदे छा आहे? असां सोचूं छा आहे उहो? ज़हर पीअंदे ज़हर? न ज़हर न खाईंदे मन? भला छा मिर्च खाईंदे मिर्च? भले जुनेद भले भले छो थो करे? एक ड्रामो मशहूर थियो इश्क मुर्शिद उन जे करे हे भी वो मशहूर थियो लफ्ज भले भले हाँ? करे हे भी भले भले तो करे हे मन उन जी कॉपी तो करे तरे भले भले तो करे। सरफराज़ मोबाइल हलाइंदे? भले नेट रांदि खेॾंदे? भले सरफराज़ भला हिन छोकरे खे खाईंदे? भले भला जुनेद खे खाईंदे? जुनेद खे भले मूंखे खाईंदे? मूंखे भले भले सब भले सभिनि खे खाईंदे डायणी छा भला? छोकरा तव्हां छो था खेलो? हे तव्हांखे बि खाईंदव हे भले भले तव्हांखे खाईंदव बस सभिनि खे। सो दोस्तों हिनखे असां चयो आहे छा थो खाई या कुझु खाईंदे सभिनि जे नाले चए थो भले। मां चयो मूंखे खाईंदे तॾहिं चए थो भले। सो हिते नेट रांदि हले थो काफ़ी छोकिरा अचनि था रांदि ॾिसणु ऐं वॾा छोकिरा रांदि खेॾनि था। हिन साइड बि कुझु रांदि ॾिसनि था। सो हिते मज़ो हूंदो आहे शाम जे टाइम ते सभु को पंहिंजे ॻोठां निकिरी ईंदो आहे रांदि ॾिसणु। सो हिननि जो कुझु शर्त बि हूंदो आहे मुक़ाबिलो बि हूंदो आहे। सो दोस्तों असांजो अॼु जो व्लॉग जेकॾहिं तव्हांखे पसंदि आयो त पोइ मुंहिंजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब बि ज़रूरु कजो। वरी पोइ नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।